أعوذ بالله من الشيطان الرجيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सलातो व सलाम व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांखे ख़ुशि आमदेद आहे क़ुरान यूनिवर्स जे हिन प्रोग्राम में, जिथे असां क़ुरान जी आयतनि खे पढ़ूं था ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिशि करूं था, आसान तरीक़े सां, आसान लफ़्ज़नि में इनखे असांजी ज़बान में सम्झण जी कोशिशि करूं था। सिंधी ज़बान में तफ़सीर जेका आहे उहा कोन हुई ऐं इन करे मूं सोचियो कि इहो हिकिड़ो ज़रूरी कमु आहे। सिंध जेको आहे उहो इस्लाम जो जेको आहे गढ़ रहियो आहे, हिकिड़े तरीक़े सां स्ट्रॉन्ग होल्ड रहियो आहे हिते, त तंहिं करे असां इहो प्रोग्राम शुरू कयो आहे। इन सां पहिरीं असां 3 वीडियोज़ ठाहे चुका आहियूं, जंहिंमें सूरह फ़ातिहा ऐं सूरह बक़रा खे कवर कयो आहे ऐं क़ुरान जी कुझु ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि हुननि जे बारे में बि असां ॻाल्हायो आहे। अॼु असां क़ुरान में क़ुरान जो सूरह बक़रा जो चोथों रुकू शुरू कंदासीं, जेको आयत नंबर 30 खां शुरू थींदो। 30 आयत जेका आहे उन खां शुरू थींदो ऐं ॾिसूं था कि अलाह सुब्हानहू व तआला असांखे छा थो चए। अॼु जी इन्हनि आयतनि में जेको वॾे में वॾो पार्ट हूंदो उहो इहो हूंदो कि असां जेका कहाणी आहे आदम अलैहिस्सलाम जी ठहिण जी, अलाह साईं उनखे ठाहियो, फ़रिश्तनि जे साम्हूं आंदो, उन्हनि खे ॿुधायो कि आउं अहिड़ो इरादो रखां थो, अहिड़ो हिकिड़ो इंसानु ठाहिण वारो आहियां जेके आउं ज़मीन ते ख़लीफ़ो ठाहींदुसि। ऐं इन्हनि सॼियूं ॻाल्हियुनि जो जेको जेका ॻाल्हि ॿोल हली आहे अलाह साईं जे ऐं फ़रिश्तनि जे विच में, उहा अॼु जे इन प्रोग्राम में इंशाअल्लाह कवर थींदी। अचो त इहे आयतूं पढ़ूं था। आयत नंबर 30 खां शुरू कंदासीं ऐं आयत नंबर 30 खां शुरू कंदासीं ऐं 39 ते ख़तमु कंदासीं। 40 आयतुनि सां पहिरीं हिकिड़ी आयत पहिरीं असां इहो रुकू, चोथों रुकू जेको आहे इहो ख़तमु कंदासीं। وإذ قال ربك للملائكة إني جاعل في الأرض خليفة قالوا أتجعل فيها من يفسد فيها ويسفك الدماء ونحن نسبح بحمدك ونقدس لك قال إني أعلم ما لا تعلمون أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال ربك للملائكة إني جاعل في الأرض خليفة। त यादि करो मोहम्मद हिननि खे यादि ॾियार हिन ॻाल्हि जी, जॾहिं अलाह जेको आहे चयो पंहिंजे फ़रिश्तनि खे, मलाइकत, इन्नी आउं जेको आहे जाइलुन ठाहिण वारो आहियां हिन ज़मीन जे लाइ हिकिड़ो ख़लीफ़ा। त फ़रिश्तनि जवाबु ॾिनो, कालू अतजालू फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। त हुननि चयो कि फ़रिश्तनि चयो, छा तूं अलाह ज़मीन ते हुननि खे रखंदे जेके ज़मीन ते जेको आहे उहो जेको आहे फ़साद कंदा, बुराई फैलाईंदा ऐं हिक ॿिए जो रतु वाहींदा, ऐं असां त तुंहिंजी जेको आहे उहो हमद बयानु करूं था, तुंहिंजी पाकाई बयानु करूं था, त इन शइ जी कहिड़ी ज़रूरत पई आहे। हिकिड़े तरीक़े सां ईअं चवनि कोन पिया, पर पुछनि पिया कि अहिड़ो हिकिड़ो तूं इंसानु विझंदे जेको जंगूं कंदो, कूड़ ॻाल्हाईंदो, हिक ॿिए सां जेको आहे अजीब अजीब क़िस्म जूं जेके आहिनि उहे बुग़्ज़ रखंदो, अहिड़े क़िस्म जो इंसानु ठाहीं पियो, जॾहिं त असां तुंहिंजा फ़रिश्ता आहियूं, असां तुंहिंजी जेको आहे वॾाई जेको आहे तस्बीह करूं था, तुंहिंजी वॾाई बयानु करूं था, तुंहिंजी पाकाई बयानु करूं था। ते अलाह साईं उन्हनि खे चयो, जवाब में चयो, ॾिसो, इन्नी आलमु मा ला तअलमून, मूंखे का अहिड़ी ॻाल्हि ख़बर आहे, मूंखे अहिड़ी ख़बर आहिनि जेके तव्हांखे हुन ॻाल्हि जो इल्मु कोन्हे। आलम, मूंखे अहिड़ो इल्मु आहे जेको तव्हां वटि उहो इल्मु कोन्हे। त तव्हां इहे ॻाल्हियूं ॾिसो पिया, तव्हांखे साम्हूं साम्हूं ईअं नज़र पियो अचे, पर इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे मूंखे ख़बर आहे कि आउं छा करां पियो। तंहिंखां पोइ अलाह साईं छा कयो कि नेक्स्ट आयत नंबर 31 में अलाह साईं चयो, وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال
فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين. अलाह वअल्लम आदम अल अस्मा कुल्लहा, त अलाह साईं आदम अलैहिस्सलाम खे सॼा नाला जेके आहिनि उहे सेखारिया। जॾहिं नाला चइजे थो त छा जा नाला? कंहिं बि शइ जो नालो, किताब आहे, का टेबल आहे, का लकड़ी आहे, को वणु आहे, को छा आहे, हर शइ जो अलाह साईं जेको आहे नालो सम्झाए छॾण जो मतिलबु आहे। नाले अस्मा जो मतिलबु इहो बि थींदो आहे कि न रुगो नालो सम्झायो वियो कि हुन उहा शइ ठही कीअं आहे, उनजे अंदरि मटीरियल कहिड़ो इस्तेमालु थियल आहे, उन लकड़ी कीअं ठही आहे, वण कीअं ठहिया आहिनि, दरिया कीअं ठहिया आहिनि, समुंड कीअं ठहिया आहिनि, आसमान कीअं ठहिया आहिनि, इहो चंड तारा कीअं ठहिया आहिनि, इहे सभु शयूं उन में शामिलु थी वञनि थियूं। सो पोइ अलाह चयो तुम आरदहुम अलल मलाइकतो, अलाह साईं पोइ सॼनि फ़रिश्तनि खे ऐं हुननि खे ॾेखारियो इहो कि ॾिसो इहे इन्हनि शयुनि जा छा तव्हांखे नाला ख़बर आहिनि? अलल मलाइकते फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माइहिम, त तव्हां मूंखे छा ॿुधाए सघो था इन्हनि शयुनि जा नाला? हाउलाए इन कुंतुम सादिक़ीन, अगरि तव्हां सचा आहियो। तव्हां त मूंखे चया पिया न कि इहो इंसानु छो पियो ठाहीं, त आदम खे सेखारियईं ऐं उन्हनि सां साम्हूं कोन पेश कयईं। इन विच में रुगो फ़रिश्तनि खे घुराईं ऐं फ़रिश्तनि खे चईं कि ॿुधायो इन्हनि शयुनि जा नाला छा आहिनि। त हुननि अगरि तव्हां सचा आहियो त ॾिसो उन्हनि जवाबु छा ॾिनो। قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. फ़रिश्तनि चयो कालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। उन्हनि चयो मिली करे सभिनीनि जवाबु ॾिनो कि सुब्हानक, तुंहिंजी ज़ात जेका आहे आला आहे, तुंहिंजी अलाह जी तारीफ़ूं उन्हनि बयानु कयूं। अलाह साईं खे जी वॾाई बयानु करण खां पोइ उन्हनि चयो ला इल्म लना, असांखे को इल्मु आहे कोन्हे को, मा अल्लमतना, सवाइ इंजे कि जेको असांखे तो सेखारियो। इन्नक अंतल अलीमुल हकीम, तू ई बेशक आहीं सॼो इल्म जो ॼाणण वारो ऐं हिकमत वारो। अलाह साईं खे उन्हनि इहा ॻाल्हि एक्नॉलेज कई। अलाह साईं उन्हनि खे चयो न कि तव्हांखे ख़बर कोन्हे क्या छा करां थो, तव्हांखे हुन ॻाल्हि जो इल्मु कोन्हे। त हाणे फ़रिश्तनि हिन ॻाल्हि जो इक़रार कयो कि अलाह साईं तुंहिंजी ज़ात पाक आहे, तुंहिंजी ज़ात आला आहे। ला इल्म लना, असांखे को इल्मु कोन्हे को, असां वटि को इल्मु कोन्हे। मा अल्लमतना, जेको सवाइ हिन जेके जेको तो असांखे सेखारियो। इन्नक अंतल अलीमुल हकीम, बेशक तू इल्मु वारो ऐं हिकमत वारो रब आहीं। قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون. قال يا آدم أنبأهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون. अलाह साईं चयो आदम हिननि खे ॿुधाए, आदम अलैहिस्सलाम खे चयो कि हिननि खे ॿुधाए उहे नाला बेअस्माइहिम। इन्हनि फ़रिश्तनि खे डिमॉन्स्ट्रेशन करे ॾेखार, हिननि खे इहो जेको मूं तोखे सेखारियो आहे इन्हनि खे इहो करे सेखार, इन्हनि खे करे ॾेखार। त फलम मां जॾहिं अंबाहुम बेअस्माइहिम, जॾहिं हुन ॿुधाइण शुरू कया उहे नाला, त पोइ अलाह साईं चयो ॾिसो काला अलम अकुल लकुम, छा मूं तव्हांखे कोन चयो कि इन्नी आलम, मूंखे ख़बर आहे उन्हनि ॻाल्हियुनि जी जेके ग़ैब समावात वल, जेके ढकियल ॻाल्हियूं ग़ैब जूं ॻाल्हियूं। ग़ैब चइबो आहे अहिड़ी शइ खे जेका असांजी अखियुनि जे साम्हूं सां ग़ाइबु हुजे। असांजो पावर आहे रुगो अखियुनि जो, जेको साम्हूं ॾिसी सघूं था। असांजी अखियुनि सां का ढकियल का शइ आहे, फ़र्ज़ु करो आउं वञा पियो रस्ते में कराची खां हैदराबाद वञा पियो, त हैदराबाद वेंदे मूंखे इहा ख़बर कोन्हे कि हैदराबाद जे अंदरि कहिड़ी कंडीशन्स हूंदियूं, कहिड़ो वेदर हूंदो। मूं ख़बरूं ॿुधियल आहिनि हिते हुते, हाणे टेक्नोलॉजी थ्रू असांखे ख़बर पइजी थी वञे, पर मूंखे ख़बर कोन्हे कि असुल हाल केतिरो हूंदो, कहिड़े रस्ते ते केतिरो ट्रैफ़िक थियल हूंदो। ठीकु आहे, इहे जेके ग़ैब जेके शयूं मुंहिंजे साम्हूं कोन्हनि, उहे मुंहिंजे लाइ ग़ैब आहिनि। हाणे अलाह साईं त जा मामला त आसमाननि जे पुठियां, उहो त न गूगल खे ख़बर आहे न कंहिंखे ख़बर आहे।
ठीकु आहे न। त अलाह साईं चए थो कि देखो मूंखे ग़ैबु समावात आसमाननि जे अंदरि जेके शयूं ग़ैब आहिनि उन्हनि जी बि ख़बर आहे, ऐं ज़मीन जे अंदरि बि जेके ज़मीन जे हेठि जेके शयूं पियूं आहिनि उन्हनि जी बि मूंखे ख़बर आहे। आलम मा तुब्दून, ऐं उन्हनि जी बि ख़बर आहे जेके ज़ाहिर थियल शयूं आहिनि, जेके ज़ाहिर थियल शयूं आहिनि, वॉट एवर इज़, जेके बि शयूं ज़ाहिर आहिनि उन्हनि जी बि ख़बर आहे। वमा कुंतुम तक्तुमून, ऐं उन्हनि जी बि ख़बर आहे जेके लिकियल आहिनि शयूं। त इहा ॻाल्हियूं मूंखे ख़बर आहिनि। इहो आदम अलैहिस्सलाम जो अलाह साईं उन्हनि खे हिकिड़ो डिमॉन्स्ट्रेशन ॾिनो। وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى واستكبر وكان من الكافرين. पोइ अलाह साईं चयो वइज़ क़ुलना लिलमलाइकति इसजुदू लिआदम फसजदू, ऐं पोइ अलाह साईं चए थो कि ॿुधाए हिननि खे जॾहिं मूं चयो फ़रिश्तनि खे कि आदम खे सजदो करो, त फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबरा, त सभिनीनि सजदो कयो आदम अलैहिस्सलाम खे, इल्ला हिकिड़े खे छॾे, हिकिड़ो एक्सेप्शन हो, सिवाय इब्लीस जे, अबा वस्तकबरा, हुन जेका वॾाई कई ऐं गुरूर कयो वकाना मिनल काफ़िरीन, ऐं हू थी वियो, ऐं हू जेको आहे हू थी वियो काफ़िरीन मां। काफ़िर कुफ़र आउं तव्हांखे सम्झाए चुको आहियां अॻे कि कुफ़र उन शइ खे चइबो आहे कि जेको माण्हू सच खे न मञे, हुनखे ढके, हुनखे लिकाए, हुनखे ॿुधण सां इनकार करे, इहो सभु कुफ़र में शामिल थिए थो। त अलाह साईं चयो कि हू थी वियो काफ़िरीन मां। सूरे साद में आयत सूरा नंबर 38 में आयत नंबर 72 आहे, उनमें अलाह चए थो फ़इज़ा सवैतहु वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही फ़क़अू लहू साजिदीन, ऐं जॾहिं मूं आदम खे ठाहे वठां, फ़रिश्तनि खे चयो जॾहिं आउं आदम खे ठाहे वठां ऐं पोइ उन जे अंदरि आउं पंहिंजी रूह विझां, जॾहिं आउं उनमें पंहिंजी रूह विझां त पोइ तव्हां जेको आहे सभु सजदे में किरी वञिजो। इहो त हाणे इहो सजदो जेको आदम अलैहिस्सलाम खे कोन हो, इहो आदम अलैहिस्सलाम खे सजदो कोन हो, इहो सजदो इन ॻाल्हि जो हो कि असांजे अंदरि जेको आहे अलाह साईं रूह विधियल आहे। रूह जेको आहे अलाह साईं चई चुको आहे क़ुर में कि इहो अलाह साईं जो हिकिड़ो अमर आहे, हिकिड़ो अलाह साईं जो सीक्रेट ऑर्डर आहे, हिकिड़ी अहिड़ी ढकियल छुपियल शइ आहे जंहिंजे बारे में असांखे घणी ख़बर कोन्हे। अॼु जी साइंस किथे खां किथे पुॼी वई आहे, चंडनि ऐं आसमाननि ऐं मार्स ते पई वञे, ठीकु आहे न, पर रूह जे बारे में उनखे के ख़बरूं कोन्हनि खे, रूह जी हक़ीक़त खे सम्झनि ई कोन था। ऐं इहा ई वजह आहे जे रूह जी हक़ीक़त खे न सम्झण जे करे कई माण्हू जेके आहिनि दीन सां बि जेको आहे परे थी था वञनि। हू सम्झनि था बसि इहो जिस्मानी असांजो वजूदु आहे, खायूं था पीयूं था हलूं था चलूं था, हिकिड़े ॾींहुं मरी वेंदासीं, मिटी में मिटी थी वेंदी, पर इहा हक़ीक़त कोन्हे। अलाह साईं जेको आहे असांजे अंदरि रूह विधियल आहे, उहा रूह जेका आहे उहा अॼु बि जहिड़ी आहे, असांजे इन दुनिया में अचण सां पहिरीं बि जेका उहा रूह हुई, ऐं असांजे दुनिया में वञण खां पोइ बि हू रूह हूंदी। उहा रूह जेका आहे अलाह साईं जो जेको आहे गिफ्ट आहे, अलाह साईं जो तोहफ़ो आहे इंसाननि खे, कि अलाह साईं हुननि खे जेका आहे इहा रूह ॾिनी आहे। सभु वइज़ क़ुलना लिलमलाइकति, जॾहिं अलाह साईं चयो उन्हनि मलाइकतनि खे इसजुदू लिआदम फसजदू, तव्हां सजदो करो आदम खे, त फसजदू सभिनीनि सजदो करे वरितो सिवाइ इब्लीस जे। इब्लीस जेको आहे, इब्लीस जे नाले खे बि सम्झणु ज़रूरी आहे। इब्लीस हुनखे चइबो आहे, इहो मुबलिसून अॻियां हली असांखे क़ुर में लफ़्ज़ मिलंदो, इब्लीस हुनखे चइबो आहे जेको अलाह मां उमीद छॾे वेठो हुजे। अलाह में ना उमीदी रखणु जेको आहे उहा शैतानियत आहे, उहा शैतानियत आहे। इब्लीस जी जेका माना आहे, तव्हां अगरि डिक्शनरी में वञी ईंदी माना ॾिसंदा त इन माना उहा आहे जंहिं अलाह साईं में जे रहम में, अलाह साईं जे करम में जेको आहे उनखे जेको आहे बिल्कुलु ना उमीदी थी वई, उहो बिल्कुलु ना उमीद थी वियो अलाह मां कि मुंहिंजा गुनाह एतिरा आहिनि जेके मां, कुझु माण्हू ईअं थींदो आहे न, गुनाहनि में एतिरो अॻियां वधी वेंदा आहिनि जो वापसी हुननि जी कोन थी सघंदी आहे। वापसी छो कोन थी सघंदी आहे? हू चवंदा आहिनि असां अलाह वटि कीअं वञूं, असांजी थोरी ॿुधंदो, असां एॾो ख़राबियूं कयूं आहिनि, एॾियूं बुराइयूं कयूं आहिनि, असांजी कोन ॿुधंदो। इहो हिकिड़ो बिल्कुलु ग़लति आइडिया आहे। हदीस में अचे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कि केरु अगरि इब्न आदम जेको आहे पहाड़ जेतिरी बि बुराइयुनि खे खणी ईंदो ऐं अलाह साईं खां माफ़ी घुरंदो त अलाह साईं खे माफ़ु कंदे जेको आहे उनखे देरि कोन थींदी। छो त इंसान जी कमज़ोरियुनि खे केरु सम्झंदो, अलाह साईं सां वधीक केरु सम्झंदो। असां हुनजी ख़लक़त आहियूं, हू असांजी कमज़ोरियुनि खे सम्झे थो।
तो अगरि केरु वापसि अलाह जी तरफ़ मुड़णु चाहे थो त अलाह बिल्कुलु इंतज़ार में वेठो आहे कि मुड़ी करे बंदो मुंहिंजो कॾहिं वापसि अचे थो, ऐं अलाह हुनखे फ़ौरन पंहिंजे रहम जी छतरी जे हेठि वठी थो लाहे ऐं हुनखे माफ़ करे थो छॾे। सो हुन इब्लीस जेको आहे उहो इन ॻाल्हि में हुनजो आसिरो कोन्हे, हुनखे इहो कोन हो कि को आउं वरी वञी सघां थो, इहा अक़ल हुनखे सम्झी या कोन आई। त हुन चयो, हुन वॾाई कई, इस्तकबार कयो, वकाना मिनल काफ़िरीन, ऐं थी वियो हू काफ़िरीन मां। وقلنا يا آدم اسكن أنت وزوجك الجنة وكلا منها رغدا حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين. आयत नंबर 35 ते तालू नेक्स्ट आयत है, वकुलना या आदम अस्कुन अंत वज़ौजक। पोइ अलाह सां चए थो कि असां चयो आदम खे, ॾिस तूं अस्कुन मस्कन जेको आहे इहो घर जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। अस्कुन सुकून सां रहो, हीउ तव्हांजो घर आहे, घर वांगुरु अंत तूं बि ऐं वज़ौजक ऐं तुंहिंजी ज़ाल बि, हीअ बीवी हवा जो ज़िक्र अची वियो। वज़ौजक अल जन्नत वकुला, हिन जन्नत में रहो, आराम सां सुकून सां रहो, ऐं जेको आहे वकुला मिनहा, ऐं हिन मां खाओ पीओ ख़ूब, हिन रग़दन हैथो शैतुमा, ऐं हिन मां खाओ पीओ जेॾी महिल तव्हांखे वणे, रोज़ाना देर फ्रॉम अबंडेंस फ्रॉम वेर एवर यू वांट, किथां जिथां बि तव्हां खाइणु चाहियो खायो। वला हिकिड़ी शइ जी मना कई अलाह साईं, वला तक़रबा, वेझो न अचिजो, हाज़िही हिन अल शजरा, हिन वण जे वेझो न अचिजो। खाओ पीओ मौज करो, जेको सभु शयूं तव्हांजे लाइ नी पूरी जन्नत। हाणे सोचो जन्नत अलाह साईं जी छा जन्नत हूंदी, उते कहिड़ा कहिड़ा मेवा हूंदा, कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ हूंदियूं, उहे सभु इजाज़त ॾेई छॾियूं। हाणे इंसान जी नेचर ॾिसो कि अलाह साईं छा मना कयो, का शइ जो मना करो इंसान खे, उहो उन शइ ॾांहुं वेंदो, इहा इंसान जी नेचर में पयल आहे। आदम अलैहिस्सलाम जी स्टोरी मां असांखे साफ़ साफ़ ख़बर पइजी थी वञे कि तव्हां कॾहिं ॿार खे चओ कि बाबा हीउ जेको आहे न कजांइ, हिन बाहि जे वेझो न वञीसि, पहिरियों कमु उहो कंदो, बाहि जे वेझो वेंदो। त अलाह साईं हुनखे मना कयो कि ॾिस सभु खा, रग़दन हैथो शैतुमा, जेका शइ तोखे खपे थी हिननि मां तूं खणी खा, मौज कर जेको आहे, पर वला तक़रब हाज़िही, पर वेझो न वञी हिन वण जे शजरा, वण खे शजर चइबो आहे, त अलाह साईं हिन वण जे वेझो न वञी, फ़तकून, न त तूं थी वेंदे मिन ज़ालिमीन, तूं ज़ुल्म करण वारनि मां थी वेंदे। जेको अलाह साईं जी ॻाल्हि खे कोन थो ॿुधे ऐं अलाह साईं जे अहकामात खे नथो ॿुधे, उहो कुफर बि थिए थो ऐं ज़ुल्म बि थिए थो। कुफर जेको आहे त उहो सफ़ा इनकार करे छॾणु, ज़ुल्म थिए थो कि जॾहिं तव्हां जेको आहे जेका शइ जिथे बिलोंग नथी करे ऐं तव्हां उते करे छॾी। हाणे जेके फ़र्ज़ु करो तव्हांखे हीअ शइ कोन्हे खाइणी ऐं तव्हां खाए वरिती, जॾहिं त हू तव्हांजे लाइ आहे ई कोन्हे का, तव्हांजे लाइ तव्हांखे मना आहे उहा शइ, तव्हां ते हराम कई वई आहे, त इहो जेको आहे इहो ज़ुल्म आहे। त अलाह साईं हुनखे मना कयो ऐं ॾिसूं था छा थियो। فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين. فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه. त पोइ फिसलाए छॾियो शैतान, हुनखे तिरकाए छॾियईं, ॻाल्हियूं अहिड़ियूं हुनखे ॿुधाईं कि हिन वण में त बाबा अहिड़ा फल फ्रूट लॻल आहिनि कि तूं सभिनी खां वधीक अक़ल वारो थी वेंदे, सभिनी खां वधीक इल्म वारो थी वेंदे, ऐं तूं कॾहिं मरंदे बि कोन, जेको आहे हमेशह जेको आहे जहिड़ो रहंदे। इहे जेके आहिनि हुनखे अलाए कहिड़ियूं पढ़ाए करे जेके कन में हुनजा हणी फुस जेके आहिनि ॻाल्हियूं करे, फज़ल हुमा, ऐं अलाह उन शैतान जेको आहे तिरकाए छॾियो उनखे, अनहा फ़ाख़रजहुमा, ऐं पोइ हुनखे उतां कढराए छॾियईं, जन्नत मां कढराए छॾियईं, मिमा काना फ़ीही, त जंहिंमें हू वेठो हूंदो हो, जन्नत में वेठो आराम सां, ऐं हुन तां जेको आहे कढियो वियो इन करे जो हुनजी बहलाइण ऐं फुसलाइण में शैतान जी ॻाल्हियुनि में अची वियो। पोइ अलाह साईं चयो वकुलना इहबितू, ॾिसो निकिरी वञो हितां, बादुकुम लिबादिन अदुअन, हिक ॿिए जा दुश्मन थी करे निकिरी वञो, वलकुम फिल अर्दि मुस्तक़र, ऐं तव्हांजे लाइ ज़मीन जेको आहे हिकिड़ी अहिड़ी जाइ हूंदी जिते तव्हां रहंदा कुझु अरसे, व मताउन इला हीन, कुझु अरसे जे लाइ तव्हांजे लाइ हुते सभु शयूं बि हूंदियूं, खाइण पीअण जूं शयूं हूंदियूं तव्हांजे लाइ, तव्हांजे गुज़र सफ़र जो मामिलो उते सेट थियल हूंदो, तव्हां इन ज़मीन में रहंदा मुस्तक़र, ऐं तव्हां हुन में
मुस्तक़र चवंदा आहिनि करार वारी शइ खे, जिथे तव्हां कुझु अरसे जे लाइ रुको त तव्हां कुझु अरसो हुते रहंदा, मता उन लाइ हीन हुते जेको आहे तव्हांजे लाइ जेको आहे सभु खाधा पीता हूंदा ऐं कुझु तव्हांखे टाइम हुते गुज़ारणो पवंदो। فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم فتلقى आदम मिन रब्बिही, पोइ जेको आहे आदम अलैहिस्सलाम खे अलाह साईं उन ते अलका कयो, उन ते कुझु लफ़्ज़ फिटा कई, उनखे कुझु कलमा सेखारियईं, कुझु लफ़्ज़ सेखारियईं, कुझु दुआ सेखारियईं। त आदम जेको आहे आदम ने फ़तलक़ा आदम मिन रब्बिही, उनखे हुनजे रब वटां जेको आहे कुझु अहिड़ा लफ़्ज़ मिलिया, कलिमात लफ़्ज़ मिलिया। कलिमात लफ़्ज़ सां वधीक काफ़ी सारा लफ़्ज़ मिलिया। या दुआ अचे थी रब्बना ज़लमना अनफुसना वलम तग़फिर लना वतरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। तव्हां इहा दुआ ॿुधी हूंदी कि अलाह जेको आहे तूं अगरि मूंखे माफ़ु कोन कयो त पोइ त आउं थी वेंदुसि खसारे वारनि मां, ऐं मूं ज़ुल्म कयो आहे। रब्बना ज़लमना अनफुसना, रब मूं ज़ुल्म कयो आहे पंहिंजे पाण ते। जॾहिं बि इंसान को ज़ुल्म कंदो आहे त उहो ज़ुल्म जेको आहे पंहिंजो पाण ते हूंदो आहे। हुनखे लॻंदो इहो आहे कि आउं ॿिए ते बि ज़ुल्म करां, पर हू पंहिंजी तबाही कंदो हूंदो आहे अलाह जी नज़र में। त इहा दुआ अलाह साईं हुनखे सेखारी, उहा हिते कोन्हे ॾिननि, अॻियां हलंदासीं क़ुर में त इनशा अलाह उहा दुआ बि असां पढ़ंदासीं। फ़तलक़ा आदम मिन रब्बिही, ऐं हिते रुॻो एतिरो ॿुधायो आहे कि आदम खे अलाह साईं कुझु अता कयो कलमातिन ऐं फ़ताब अलैही, ताकि हू तौबा करे सघे अलाह साईं सां। इन्नहु हुव तव्वाबुर रहीम, अलाह चए थो आउं तौबा क़बूल करण वारो तव्वाब बि आहियां, माना जेको तौबा करणु ईंदो आहे हुनजी तौबा क़बूल कंदो आहियां, ऐं आउं रहम करण वारो आहियां। रहम करण वारो जेको रब आहे, तौबा खे क़बूल करण वारो, अलाह खे इहो वणंदो आहे कि का ग़लती थिए त इंसान उन ग़लती खे रियलाइज़ करे ऐं अलाह साईं सां वञी करे हुनजी तौबा घुरे। قلنا اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون कुल नहबितु मिन्हा जमीअन, ऐं अलाह साईं चयो निकिरी वञो हितां सभु जा सभु। फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी, त पोइ तव्हां वटि ईंदी मूं वटां के हुदम, कुझु हिदायत ईंदी तव्हांजे लाइ, तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि कि कीअं इन दुनिया में तव्हांखे रहणो आहे, त तव्हां वापसि जे जन्नत मां कढिया विया आहियो त उते जेको आहे तव्हां वापसि अची सघो। त उनजे लाइ आउं छा कंदुसि, फ़इम्मा यातियन्नकुम, ऐं पोइ तव्हांखे अता कंदुसि मिन्नी हुदम, पंहिंजी तरफ़ां तव्हांखे हिदायत तव्हांखे जारी कंदुसि। फ़मन तबा हुदाई, त जेको उन हिदायत जी जेको आहे इत्तबा कंदो, जेको हुन हिदायत खे ॿुधंदो, त फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, त हुनजे लाइ जेको आहे न त को ख़ौफ़ हूंदो, हुनखे कंहिं शइ सां परेशान थियण जी का ज़रूरत कोन्हे, को डपु कोन हूंदो, ऐं हुन ते का क़िस्म जी बि उदासी कोन ईंदी, हू उदास कोन थींदो। ख़ौफ़ चइबो आहे डपु खे, त उन ते को डपु कोन हूंदो। ऐं पोइ अलाह साईं चयो वला हुम यहज़नून, उन खां पोइ उन ते को हुज़न कोन हूंदो। हुज़न जी माना इहा आहे त उन ते को उदासी कोन छाईंदी, हू आराम सां पंहिंजो वक़्तु गुज़ारंदो ज़मीन ते, खाईंदो पींदो, अलाह साईं जी इबादत कंदो, अलाह साईं जे अहकाम जे मुताबिक़ जेको आहे जेको अलाह उनखे ॾींदो, ॿियनि जो बि ख़्यालु रखंदो, ॿियनि जी बि टेक केयर कंदो, ऐं ज़मीन ते आराम जे वक़्तु गुज़ारे पंहिंजो अलाह साईं वटि हलियो वेंदो। ऐं अलाह साईं चयो उन ते का जेको आहे हुज़न कोन हूंदो। आख़िरी आयत पढ़ूं था हिन रुकू जी, त आयत नंबर 39। والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون। त जेके कुफ़र कंदा, जेके आउं हिदायत जेका मोकिलंदुसि, जेके क़बूल कंदा, उहे छा थींदो, उन्हनि खे न त को ख़ौफ़ हूंदो ऐं न का सैडनेस हूंदी। हाणे वरी अलाह साईं ॿिए जो ॿुधायो, क़ुर सॼो वक़्तु ईअं हलंदो, अगरि सुठे माण्हू जी ॻाल्हि कंदो त फ़ौरन जेको आहे पोइ किने माण्हू जी ॻाल्हि कबी, किने माण्हू जी ॻाल्हि कबी त वरी सुठे ॻाल्हि त ऐं सुठे कमनि जा कहिड़ा नतीजा निकिरंदा उन जी ॻाल्हि थींदी त ॿुधायो वेंदो कि किने कमनि जो नतीजो। इहो क़ुर ईअं बैलेंस किताबु आहे, इहो तराज़ू वांगुरु आहे बिल्कुलु।
तराज़ू में अगरि हिकिड़ी शइ हिते रखियल आहे त हिकिड़ी त ख़राबु ऐं सुठो जेको आहे बुराई ऐं चङाई जेका आहे उनजो गॾु गॾु ज़िक्र, गुनाह ऐं सवाब जो गॾु गॾु ज़िक्र हलंदो रहंदो। सॼे क़ुर में तव्हांखे इहो उसलूब मिलंदो, क़ुर जो इहो तरीक़ेकार आहे। ईअं न की रुॻो हिकिड़े पासे ई ॻाल्हि कंदो वञे। अलाह साईं अगरि सुठियुनि ॻाल्हियुनि खे ॿुधाए थो, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वठो, असांखे ख़बर कीअं थी थिए की का शइ छा आहे। अगरि असां ॾींहुं आहे त असांखे छो ख़बर आहे की हीउ ॾींहुं आहे, हिन जे लाइ की इन खां पोइ राति अचे थी। अगरि राति न हुजे हा त असां ॾींहं खे सम्झी न सघूं हा, सॼो ॾींहुं हुजे हा त असांखे का सम्झण जी को पॉइंट न मिले हा। हमेशह तव्हांखे जेको आहे कंहिं शइ जी ऑपोज़िट, कंहिं शइ जे साम्हूं वारी शइ खे ॾिसंदा आहियो त तव्हांखे ख़बर पवंदी आहे हिकिड़ो माण्हू सुठो आहे, हिकिड़ो माण्हू किनो आहे। किने ऐं सुठे जी असांखे कीअं ख़बर? सुठो माण्हू जेको आहे माण्हुनि जे कमु अचे थो, खिली ॻाल्हाए थो, चङाइयूं करे थो, ख़ुशि उसलूबी सां पेश अचे थो, हू कंहिंखे जेको आहे तकलीफ़ नथो पहुचाए। हिकिड़ो माण्हू आहे कंहिंखे तकलीफ़ बि पहुचाए थो, बदकलामी बि करे थो, माण्हुनि जे कम बि नथो अचे, त फ़ौरन असां चऊं था यार हीउ सुठो माण्हू आहे ऐं हीउ सुठो माण्हू कोन्हे, ईअं नज़र ईंदो आहे। त असांखे हर शइ जे लाइ हुनजो ऑपोज़िट ॾिसणो पवंदो आहे त असां सम्झी सघूं। ॾींहुं असां इन जे लाइ सम्झूं था की राति आहे, राति इन जे लाइ सम्झूं था की ॾींहुं आहे, गुनाह इन जे लाइ सम्झूं था की सवाब जी ख़बर आहे, सवाब इन करे सम्झूं था की गुनाह जी ख़बर आहे। अच्छे ऐं कारे जो इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो ऑपोज़िट जेसिताईं असांखे न सम्झ में अचे त असां जेको आहे उन शइ खे कोन सम्झी सघंदासीं। नंढो हूंदो आहे, हिकिड़ो वॾो हूंदो आहे, त वॾो जेको आहे उनजो ऑपोज़िट आहे त असांखे ख़बर आहे हीउ वॾो आहे त हीउ नंढो आहे। पर अगरि सभु हिकिड़ी साइज़ जा हुजनि त असांखे कॾहिं बि इहा ख़बर न पए। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि अलाह साईं दुनिया में बि रखियल आहिनि ऐं इहे अलाह साईं जी किताब में बि तव्हांखे इहो तरीक़ेकार मिलंदो। वल्लज़ीन कफ़रू, हाणे ॾिसो पहिरीं असां ॻाल्हि कई जेके माण्हू अलाह साईं जी मोकिलियल हिदायत ऐं ते ईमान आणंदा, हुनजी इतिबा कंदा, हुनखे फॉलो कंदा, हुननि जी ॻाल्हि थी। हाणे ॻाल्हि थिए थी वल्लज़ीन कफ़रू, ऐं जेके कंदा कुफ़र वकज़बू ऐं झुटलाईंदा ऐं कूड़ ॻाल्हाईंदा बि आयातिना, अलाह साईं जी आयातनि खे जेको आहे झुटलाईंदा, उलाइका असहाबुन नार, त उहे थी वेंदा, उहे रहण वारा थी वेंदा मुंहिंजा बाहि जा। नार चइबो आहे बाहि खे, त हिते जहन्नम जो ज़िक्र पियो थिए बेसिकली, त उहो जहन्नम में उनजा जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे नतीजो जहन्नम थींदो। हुम फ़ीहा ख़ालिदून, ऐं उन जहन्नम में हू हमेशह हमेशह रहंदा। मूं तव्हांखे अॻे बि सम्झायो, ख़ालिदून जी माना आहे हमेशह, ख़ुलद मां निकितो आहे, ख़ुलद जी माना आहे हमेशह हमेशह। त अलाह साईं चए थो कि जेके वल्लज़ीन कफ़रू वकज़बू बि आयातिना, जेके कुफ़र कंदा ऐं कूड़ ॻाल्हाईंदा ऐं झुटलाईंदा मुंहिंजी आयतनि खे, त उन्हनि जो छा थींदो? उन्हनि जो थींदो, उहे थी वेंदा असहाबुन नार, उलाइका सां, उहे जेके आहिनि उहे रहण वारा थींदा वञी करे बाहि जा, ऐं उते हू रहंदा हमेशह हमेशह। त अलाह साईं सां हमेशह माण्हू खे तौबा करणु घुरिजे पंहिंजी ग़लतियुनि जी, ऐं अलाह साईं जे ॿुधायल अहकामात जी जेको आहे पासदारी करणु घुरिजे। हुननि खे ॿुधणु, रुॻो ॿुधी करे तव्हां ईअं गुज़री कोन वञंदा। अलाह साईं चए थो की मुंहिंजी इबादत करो त हुनजी इबादत करो, अलाह चए थो मूंखे मञो त हुनखे मञो, पोइ तव्हांजी ज़िंदगी बि आसान थींदी, तव्हांजी बचनि जी ज़िंदगी बि आसान थींदी, तव्हांजी फैमिली सिस्टम बि सुठो थींदो, तव्हांजे अलाह साईं बरकत बि विझंदो रोज़गार में, ऐं सभु शयूं थींदियूं, बारिशूं ईंदियूं ऐं सुठियूं फसलूं थींदियूं, सुठियूं आबादियूं थींदियूं, सुठा बिज़नेस थींदा, सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं, ऐं सॼो माशरो जेको आहे उहो ख़ुशि खुरम तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारंदो। अगरि असांखे अहिड़ो माशरो खपे जंहिंमें हर को ख़ुशहाल हुजे ऐं सभु माण्हू हिक ॿिए सां सुठा हलंदा हुजनि ऐं अलाह साईं जे अहकामात जी जेको आहे उनजी रिस्पेक्ट कनि, उनजी पासदारी कनि, त पोइ इहो जेको आहे इहो फॉर्मूलो आहे कामयाबु ज़िंदगी जो ऐं कामयाबु दुनिया जो। अलाह साईं सां दुआ आहे कि अलाह साईं असांजे सिंध जे माण्हुनि खे बि जेको आहे इहा सम्झ ॾिए ऐं जेको आहे उहो हिक ॿिए सां सुठा हलनि ऐं हक़ ॻाल्हि कनि, सच जी ॻाल्हि कनि, इंसाफ़ जी ॻाल्हि कनि, ऐं अलाह साईं जे दीन खे सम्झण जी कोशिशि कनि, हुन में जेको आहे अॻियां वधण जी कोशिशि कनि, ऐं असांजे ॿारनि खे बि जेको आहे दीन जी जेका इल्मु आहे उहो दिलनि में दाख़िल थिए। दीन जो इल्मु जेको आहे उहो क़ुर में ॾिनल आहे, त क़ुर ॾांहुं पंहिंजी कोशिशनि खे वधायो, पंहिंजे ॿारनि खे बि क़ुर ॾांहुं वधायो, रुॻो यादि करणु ऐं उनजी तजवीद ऐं पढ़ण ते ध्यानु न ॾियो, पर छा क़ुर चए पियो, अलाह साईं छा चए पियो, इहो बि ॿारनि खे सम्झाइणु इलाही घणो ज़रूरी आहे। घणो इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि सां वधीक ज़रूरी आहे कि असां क़ुर जे पैगाम खे सम्झी सघूं। अॼु हिते ख़तमु कयूं था आयत नंबर 39 ते, चोथों रुकू असांजो ख़तमु थियो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में असां 5 रुकू तां शुरू थींदासीं, जेको आयत नंबर 40 खां शुरू थींदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी खुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र।
जज़ाकुमुल्लाह खैर।